चीतारे चवंदियास ॻाल्हियूं सभोई सजणे जो मुक़ाबिल थियास त सभु वञनम विसरी। हाज़िर आहे बैत में इस्तेमाल थियल लफ़्ज़नि जी माना। चीतारे चवंदियास माना पूरी रीत ध्यान या तफ़सील सां चवंदिस। ॻाल्हियूं माना ख़्याल कहाणियूं दास्तान ॻाल्हियूं ॿोलियूं। सभोई माना कुल सभ जूं सभु सारियूं ऐं समूरियूं। सजणे माना पिरिन खे महबूब खे दिलबर खे। जो माना जंहिं वक़्तु जॾहिं मुक़ाबिल थियासि माना मोह मुक़ाबिल थियसि साम्हूं थियसि रूबरू थियसि। सभु माना हड़ई सारियूं जुमिले वञनम विसरी माना मूंखां विसरियो वञनि। हाज़िर आहे बैत जो मतिलबु ऐं सम्झाणी। माण्हू जेको कुझु सोचींदो आहे सो कोन थींदो आहे ऐं उहो कुझु थी वेंदो आहे जंहिंजो तसवर बि नथो करे सघे। इंसान जे दिलि दिमाग़ में बि अनेक क़िस्मनि जा ख़्याल ऐं सोचूं ईंदियूं रहंदियूं आहिनि ऐं सोचींदो आहे त हीअं कंदसि ऐं हूअं कंदसि पर थींदो वरी उनजे उबतड़ आहे। साॻी तरह हिकु आशिक़ जे मन में बि कई ॻाल्हियूं ख़्याल उत्पन्न थींदा रहंदा आहिनि ऐं हू चाहींदो आहे त उन्हनि जो दिलि खोले इज़हार करे पर घणी कोशिश जे बावजूद बि सही माना में पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कोन करे सघंदो आहे। वरी जे मामिलो इश्क ऐं मोहबत जो हुजे त पोइ वेतर उहा ॻाल्हि मुश्किल थी पवंदी आहे। भिटाई अल रहमत बि हिन बैत में अहिड़ी हिकु आशिक़ औरत जी कैफ़ियत बयानु कई आहे जेका सवें ॻाल्हियूं पंहिंजे सीने में सांढियो वेठी आहे ऐं चवे थी त जॾहिं पिरी ईंदो त उहे सभ जूं सभु ॻाल्हियूं तफ़सील सां पिरी खे ॿुधाईंदुसि पर जॾहिं हू साम्हूं ईंदो आहे त खेसि ॾिसण सां मूंखे उहे समूरियूं ॻाल्हियूं विसरी वेंदियूं आहिनि ऐं आउं चाहींदे बि उन्हनि जो इज़हार न करे सघंदी आहियां छो जो सॼण जी कशिश अहिड़ी हूंदी आहे जो मूंखे सभु कुझु विसरी वेंदो आहे।